तेरा नेम छो टुटे छाजे करे टुटे। असां कई बार सोचींदा आहियूं कि छॾियो भाई कोई हे माण्हू आहे सेवा में, मुंहिंजे सेवा जी ज़रूरत कोन्हे त पोइ सत्संग ते ई न ईंदा आहिनि। बाबा जन वेठा आहिनि पाण ई कंदा, छुट्टी कयो सत्संग में ई न हलो, वेठा आहिनि करे वठंदा, कलाक कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। अरे बाबा जन करे वठंदा त मुंहिंजो बि फ़र्ज़ु आहे, मां ॿुधण त अचां, वियां त सही, हाज़िरी त लॻाया, सत्संग में अमृत ई त मिलंदो। कई माण्हू ईअं सोचींदा आहिनि, कोई वादक कीअं न सोचे भाई हिकिड़ो वादक आहे त मां छाजे करे वञा, हिकु वादक आहे त टे वादक गायब। छा जीवन ढोलक तबलो हलाइण लाइ, आर्गन हलाइण लाइ, हारमोनियम हलाइण लाइ या जल भरण जे लाइ न मिलियो आहे? जीवन त भक्ति करण लाइ मिलियो आहे। हे सेवा हुन जा अंग आहिनि, असां बि सेवादारी आहियूं। चओ हरे राम। कलाया अमृतसर वारा असां बि छुट्टी करे छॾियूं आहे, पाण ई सरदार जी करे वेंदा, बढ़िया कीर्तन कंदा आहिनि। चओ हरे राम। न न, भगवान जे चरणनि में जेको नेम ठाहियो त उहो तोड़ियो न, उन नेम ते हाज़िरी लॻायो। संत चवनि था, असांजा सतगुरु बाबा भगत राम साहिब चवंदा हुआ कि अगरि सॼे ॾींहं में हिकु ॾींहुं हिकु वेलो बि सत्संग न मिले, चओ हरे राम। हिन महिल त लॉकडाउन आहे, चाहे घर में श्रद्धा रखी तव्हां ॾिसो था त उहा बि हाज़िरी आहे। हिकु वेलो बि जंहिं ॾींहुं सत्संग न कयो, उन ॾींहुं सम्झिजो जीवन जो ब्लैक डे आहे, बुरो ॾींहुं आहे, ख़राबु ॾींहुं आहे, किनो ॾींहुं आहे। उन ॾींहुं अहिड़ा पाप थिया कि मूंखे सत्संग न मिलियो। ओहो, भॻवानु नाराज़ आहे, सतगुरनि जी कृपा न थी आहे। छा थियो आहे? अॼु मां अनमोल प्रभुअ जो अमृत न पातो। भले पोइ दुनिया में तव्हां करोड़े रुपया कमाया हुजनि। हरे राम।